हाणे असां फाइनली रुक रेलवे स्टेशन ते पहुची आहियूं त हाणे असां पुछूं था मिस्टर जमाल निहाल जुड़ण जो खां त हाणे हुनजी छा एक्साइटमेंट आहे, छा फीलिंग आहे हुनजी हिन स्टेशन जे बारे में, तव्हांजी वीराननि जे बारे में ऐं हितां जी ख़ामोशीअ जे बारे में। जी असां पहिरियों हिते जॾहिं हिन रुक स्टेशन जे बारे में ॿुधोसीं त असां हिते चयो त असां छो न हिकु व्लॉग ठाहियूं ऐं हिते असां जेकर हिते आया आहियूं त हिते मतिलबु के माण्हू जेके न आहिनि हिकिड़ी वीरान ख़ामोशी आहे जेकी हिकिड़ी असांखे मतिलबु ॾुख थी या पोइ शायदि जेकर असांखे हेॾी माना शइ हूंदे बि असांखे माना हिनखे डिस्कवर न आहे थियो माण्हुनि खे ख़बर न आहे ऐं असां हिन अचण जो हिते मेन हिकिड़ो इहो ई आहे त असां हिनखे उजागर कयूं या माण्हुनि खे ॿुधायूं माण्हुनि ताईं पहुचायूं त हिन शइ जो असांखे हिन इहो ई मक़सदु आहे। हिते असांखे काफ़ी फ़ाइदो पहुचो आहे हिते असांजे हिस्ट्री के बारे में मतलब असांखे नॉलेज पहुती आहे। सो मिस्टर शाहज़ेब व्हाट आर योर फीलिंग्स नाउ मिस्टर शाहज़ेब जान रही। जी बिल्कुलु असांखे तमामु हिते मज़ो अची रहियो आहे। जीअं त पहिरीं ॻाल्हि त इहा मूंखे रुक स्टेशन जो जेको ॻोठु आहे हिते जेको ॻोठु आहे उहो मूंखे तमामु सुठो लॻो ऐं ज़बरदस्त। ऐं ॿियो त मां ख़ामोशीअ खे वधीक तमामु घणो पसंदि कंदो आहियां। हिते अहिड़ी ख़ामोशी आहे ईअं थो लॻे त जीअं असां खां अलावा हिते को कोन्हे ॿियो को। इहा ख़ामोशी बि मूंखे ॾाढी तमामु वणे थी ऐं हीउ नज़ारो तमामु पुराणी स्टेशन आहे ऐं नज़ारो बि मूंखे तमामु ॾाढो वणी रहियो आहे। असांखे तमामु बहितरीनु मज़ो अची रहियो आहे ऐं ॻोठ जा नज़ारा तव्हांखे पाण खे ख़बर आहे त केतिरा ब्यूटीफुल आहिनि। अच्छा हाणे इहो जेकॾहिं तव्हां असां रिकॉल कयूं था हिन वक़्तु त कंहिं दौर में हिते मतिलबु 2,500 पैसेंजर्स हिकिड़ो आम को तइदादु कोन्हे, कोई वॾो हिकिड़ो तइदादु आहे, 2,500 पैसेंजर्स ईंदा हुया। थोरो इमेजिन कयूं जेकॾहिं असां ऐं हिन वक़्तु ॾिसूं था त सिर्फ़ु सुनसानी आहे त हिन वक़्तु उनजे बारे में थोरो असांखे ॾुख बि महसूसु थिए थो त उनजे बारे में तव्हां छा चवंदो? बिल्कुलु इहो तमामु अफ़सोस करण जहिड़ी ॻाल्हि आहे त 2,500 पैसेंजरनि जी जाइ ते अॼु हिकु शख़्स बि हिते मौजूदु न आहे ऐं जस्ट जाॾे काॾे ॾिसो था त वीरानी लॻी पई आहे। सो इहो तमामु ॾुखाईंदड़ मंज़रु आहे। बहरहाल गाइस वधीक ॿियूं बि शयूं आहिनि जेके तव्हांखे ॾेखारियूं था ऐं जेका सो असांजो व्लॉग पूरो ई ॾिसिजो ऐं तव्हांखे घणो कुझु ॾिसण जे लाइ सिखण जे लाइ मिलंदो। शादी खे आई आहे काल बाबा जी, सो शादी थी वियो बिज़ी वधीक जेको आहे तव्हांखे ॾेखारियूं था रुक स्टेशन जूं ॿियूं जॻहियूं। हाणे जेको आहे सो असां हलूं था, इहा असांजे साम्हूं पुल आहे, उहा पुल तां जेको आहे सो मथां मतिलबु नज़ारो वठंदासीं। असांखे ड्रोन कोन्हे खा तंहिंजे करे असां जेको आहे सो मथां जेको नज़ारो आहे मथां जे नज़ारे लाइ हुनजे लाइ असां इहे जुगाड़ कंदा आहियूं। हिते जुगाड़ ऑलरेडी थियल आहे जेको आहे सो पुल जो। हुन खां अलावा शहीद भगत कंवरराम जी जेको उते जेको आहे सो ठहियलु आहे हुनजी यादगिरीअ जे हवाले सां उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। हितां जा लोकल माण्हू आहिनि उहे बि जेको आहे सो असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। अलाए शहीद भगत कंवरराम जो जेको आहे हा उहो किथे ठहियलु आहे हुनजो यादगिरी जे लाइ? उहो हिते ई ठहियलु आहे। किथे? हितां अॻियां आहे। हिते अॻियां वञूं काॾे वञूं? हा हितां अॻियां वञो, हिते कुर्सी आहे हुते वेहो तव्हां। साम्हूं साम्हूं। दोस्तो सिंधी जेका असांजी हीअ धरती आहे उहा सूफ़ी बुज़ुर्गनि जी धरती आहे। तव्हां वेंदव त जिते बि तव्हां वेंदव उते तव्हांखे मुख़्तलिफ़ माण्हू मिलंदा जेके तव्हांखे ॿुधाईंदा त इन इलाइक़े में तारीख़ जे हवाले सां कहिड़ा सूफ़ी बुज़ुर्ग रहिया, उन्हनि पंहिंजो जेको कमु आहे उहो कहिड़ो कयो सूफ़ीज़म जे हवाले सां, हक़ ऐं सच जी प्रचार जे हवाले सां। त अहिड़ी शख़्सियत शहीद भगत कंवरराम जेका हिकु नाले वारी शख़्सियत हुई पंहिंजे दौर में, जेको 13 अप्रैल 1885 में ॼायो पैदा थियो जरवार ॻोठ में जेको मीरपुर माथिले जो आहे, मीरपुर माथिले जे इलाइक़े में अचे थो ऐं घोटगी डिस्ट्रिक्ट में अचे थो। अॼु जे हाणे जे हिसाब सां उन वक़्तु उहो सखर डिस्ट्रिक्ट में ईंदो हुयो। जंहिंजो मशहूरु गानो जेको तव्हां ऐं असां ॿुधंदा रहंदा आहियूं, नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो आहियां निंधर निमाणी आहे आधार तुंहिंजो। सो दोस्तो हिते हीअ ई जॻह आहे जितां असांखे हितां जा लोकल माण्हू बि ॿुधायो त जिते शहीद भगत कंवरराम खे शहीद कयो वियो, उन ते गोली हलाई वई ऐं उनजे हवाले सां मुख़्तलिफ़ जेको आहे सो माण्हू मुख़्तलिफ़ तारीख़दान जेके आहिनि उहे ॿुधाइनि था त मज़हबी फ़सादनि जे करे उनखे शहीद कयो ऐं शहीद भगत कंवरराम जी यादि में 1 नवंबर ते, छो त हुनखे 1 नवंबर 1939 ते शहीद कयो वियो। शहीद भगत कंवरराम जी यादि में 1 नवंबर ते हर साल हिते माण्हू गॾु थींदा आहिनि। हिते सूफ़ी राग थींदो आहे। शहीद भगत कंवरराम जी जेके उहे गाना आहिनि, उनजो जेको राग आहे, उनजी जेके बि जेका सो ख़िदमतूं आहिनि उनखे यादि कयो वेंदो आहे, उनखे माण्हुनि ताईं पहुचायो वेंदो आहे। ऐं असां बि हिन ब्लॉग ज़रिए सां इहा ई कोशिशि कयूं था त जेके अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि उन्हनि जूं शयूं, उन्हनि जो जेको कंट्रीब्यूशन आहे सोसाइटी में उहो सूफ़ीज़म जे हवाले सां हुजे, हक़ ऐं सच जी प्रचार जे हवाले सां हुजे, उहो तव्हां ताईं पहुचायूं। त हीअ हिते हुनजी मेमोरियल हिकिड़ो ठाहियो वियो आहे शहीद भगत कंवरराम जो। हिते जेका आहे सो मतिलबु हुनजी पेंटिंग जेका आहे सो पिक्चर जेका आहे उहा ड्राई वई आहे। तव्हां हिते ॾेखारे सघो था ज़ूम करे, हितां सॼी जेका आहे सो ड्राई वई आहे। अलबत्ता हिते लिखियलु आहे 13 अप्रैल 1885 में जेका आहे सो पैदाइश आहे शहीद भगत कंवरराम जी। उन खां अलावा उनखे नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो बि हिते मथां लिखियलु आहे, हक़ मौजूदु सदा मौजूदु
1 नवंबर 1939 ते जेका आहे शहीद कयो वियो शहीद भगत कंवरराम खे ऐं उन जे शहादत खां बाद में ये जेका रुक जंक्शन आहे उहा जेका हेॾी आबाद हूंदी हुई त वन ऑफ द रीज़न्स हुन जो बर्बाद थियण जो इहो बि आहे त हुते हिकिड़े अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग खे जेका आहे शहीद कयो वियो ऐं इहो छाजे करे थियो सिर्फ़ु मज़हबी फ़सादनि जे करे। लिहाज़ा हिन ब्लॉग जे ज़रिए सां असां इहो बि मैसेज ॾियणु चाहियूं था त जेको बि तव्हांजो मज़हब आहे उहो तव्हांजो पर्सनल तव्हांजो फेथ आहे। लिहाज़ा ज़रूरी तव्हां हुनखे हुन में तव्हांखे एक्सटेंसिव जेको रिलीजियस जेका रिलीजियस एक्सट्रीमिज़म जेका आहे उहा यकीनन जेके क़ौमूं आहिनि क़ौमुनि खे तबाह करे छॾींदी आहे, सोसाइटी जे फ्यूचर खे तबाह करे छॾींदी आहे। लिहाज़ा कॾहिं बि रिलीजियसली तौर ते एक्सट्रीमिस्ट कॾहिं बि न थियणो, मज़हब जे नाले ते कंहिं बि क़िस्म जा फ़साद न आहिनि करणा, अमुन ऐं भाइपीअ सां रहणो आहे, इंसानियत जी ख़िदमत करणी आहे, हिक ॿिए सां मिली जुली करे रहणो आहे। इहो ई असांजो पैगाम आहे, इहो ई शहीद भगत कंवरराम जो पैगाम आहे, इहो ई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पैगाम आहे, इहो ई सचल जो पैगाम आहे, इहो ई सामी जो पैगाम आहे। अलख जे बेड़ो तार मन जो गाने असां तमामु घणो इंजॉय कयोसीं रुक स्टेशन ते ऐं असां तव्हांखे हिस्ट्री जे बारे में बि ॿुधायोसीं रुक स्टेशन जी हिस्ट्री ऐं हुते जेका शहीद भगत कंवरराम जी जेका हिस्ट्री हुन जे बारे में बि। हाणे हिते असांजो वेझो ई हिकिड़ो ॻोठु आहे ॻोठु कलवारी, असां ओॾे वञूं था, उतां जो जेके वॾेरा आहिनि उन्हनि जो उतां असां वेंदासीं, जेकॾहिं पॉसिबल थी सघे त उन्हनि सां मिलंदासीं ऐं उन खां बाद में वरी असां घर वेंदासीं। सो बि वेंदासीं असां रुक स्टेशन खां आयासीं ऐं हिते हितां जो जेको ॻोठ जो वॾेरो आहे वॾेरो शमसुद्दीन ऐं उनजी असां उताक ते वेठा आहियूं, उनजो उताक बि तव्हांखे विज़िट करायूं था। हिते असांजी सुठी हॉस्पिटैलिटी बि थिए थी एंड थैंक्स टू देम हू आर सर्विंग अस विद अ कप ऑफ टी एंड वी आर वेटिंग फॉर द कप ऑफ टी इन अ फ्यू मिनट्स वी विल बी हैविंग इट एंड मिस्टर शाहज़ेब जान रोई हेॾां वेठो आहे, हेॾां जमाल निहाल जूने जो वेठो आहे, हेॾां सां गॾु साईं जी मोहम्मद अमीन अबड़ो हाजी काउंसलर मोहम्मद अमीन अबड़ो असां सां गॾु मौजूदु आहे, जेके असांजी मेज़बानी कनि था। सो तव्हां उमेद आहे त पोइ पहिरियों वारो सॼो व्लॉग ॾिठो हूंदो ऐं सॼो व्लॉग ॾिसो कंप्लीट ऐं असांखे सब्सक्राइब कयो। हाणे जेका उताक आहे वॾेरे शमसुद्दीन जी उहा असां विज़िट कयूं था। हेॾां वरी स्विमिंग पूल बि ठहियलु आहे। जेका उताक आहे उहा विज़िट कई आहे, हिते तमामु सुठी असांजी हॉस्पिटैलिटी थी आहे, थैंक्स टू देम फॉर द हॉस्पिटैलिटी। ऐं असां हाणे अंदरि बि वञूं था, ॿियो बि मुख़्तलिफ़ में कमरा आहिनि जेके ख़ूबसूरत तरीक़े सां ठहियल आहिनि, उनजी जेका डिज़ाइन आहे उहा तमामु ज़बरदस्त आहे। छित ते जेकॾहिं तव्हां ॾिसंदो, छित ते जेकॾहिं फोकस कयो त हिकिड़ो ख़ूबसूरत क़िस्म जी जेका हुन में डिज़ाइन आहे, अहिड़ा पेंटिंग लॻियल आहे जेका सो घोड़नि जी हिते वरी डाइनिंग टेबल वग़ैरह जो सेटअप थियल आहे, जेकॾहिं लंच वग़ैरह डिनर वग़ैरह थिए, मतिलबु जेके वॾे वॾे माण्हू ईंदा हूंदा ज़ाहिर आहे त उन्हनि जी जेका सर्विस आहे उहा हिते थींदी हूंदी। तमामु सुठो हिते बि कमु थियल आहे, फर्नीचर ज़बरदस्त आहे। हाणे असां पंहिंजे मेज़बान खां पुछूं था, हिते चोरे बि असांखे उहे वठी आया आहिनि, त पुछूं था त हीउ चोरो जेको आहे हिन जे हवाले सां त इहो कीअं ठहियलु आहे ऐं जेका छा रिप्रेज़ेंट करे थो हुन जे बारे में असांखे ॿुधाइजो त हिन खे चोरो असां छो था चऊं ऐं अदा चवणो असां हिन सिंधी सटा पता घर में जेके चौरा हूंदा आहिनि गोल हूंदा आहिनि, मथां हुनजी जेकी छत हूंदी आहे उहा बि गोल हूंदी आहे ऐं कछनि सां हूंदी आहे, ऐं अंदरि जेको आहे सिंधी सजायल आहे जेकी शइ उहा सिंधी सजावट पथरनि सां। असां इन करे हिन यानी असांजे सिंधी सजावट जे हिसाब सां हिन खे चौरो ऐं हीअ जेको हिन चौधारी सिंधी जो अजोस वग़ैरह ऐं असांजे सिंधी जो जेको आहे सिंधी जी रवायत आहे, इन करे असां हे जेको आहे सजीदाऊं पंहिंजी ज़मीन ते ठारायो आहे। अजरक जी जेका डिज़ाइन आहे उहा हिन चौधारी अजरक त हूअं ई असांजो अजरक सिंधी कल्चर ख़ूबसूरत अजरक आहे असांजो, ऐं तव्हां हिन ॾिसो चौधारी जेका डिज़ाइन आहे कलर जेको थियल आहे उहो माना अजरक जी शीट आहे। हुन खां अलावा मथां हिते ॾिसो था त कखनि जा जेके आहे छित जेका आहे उहा कखनि जी आहे, जेका हिनखे माना हिन टेम्परेचर खे हिकिड़ी असां मेंटेन करे अचो अंदरि। ऐं अंदरि बि जेको कुझु आहे उहो यानी जेके सिंध में
जेके सिंध जी रवायत आहे जे पिंडियूं आहिनि ऐं रिलियूं आहिनि ऐं जेके सिंध जो बर्थ आहे ऐं अलाह तोखे न किथे ॿियूं जेकी जे शयूं सिंध जी सकाफ़त जे हिसाब सां अजरक बि अंदरि लॻियलु आहे ऐं जेको सिंध जी असांजी ख़ूबसूरती आहे उहा असांजे हिन चौरे में अंदरि शामिलु आहे। उहो तव्हां सिंध जी कुहाड़ी आहे ऐं सिंध जी ढाल आहे। इहे सभु शयूं असांजे चौरे में अंदरि आहिनि, तव्हां ॾिसी सघो। हीअ असांजे सिंध जो जेको कानो हूंदो आहे, जेके बूड़ो असां चवंदा आहियूं सचो बूड़ो, हे उन जो उन ते बर्थ भरियलु आहे। हीअ बि असां थर खां घुरायो आहे, हिते न ठहंदो आहे। हीअ जेके सिंधी सकाफ़त आहे, हे बरोटो गघो आहे जंहिंमें अलाह तोखे न की ॾे, हे बर्थ भरियलु आहे, हे आहे, हे सभु यानी सिंधी सकाफ़त आहे। यानी हिन पूरे चौरे में तव्हां ॾिसी सघो था त सिंध जी जेका कल्चर आहे, ट्रेडिशन आहे, उनखे जेको आहे सो माना हिकिड़ो डिस्प्ले कयो वियो आहे। माना हिकिड़ी सम्झो त आर्ट गैलरी आहे, जेका कल्चरल हिकिड़ी गैलरी आहे। माना इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हिन ॻोठ जो जेको वॾेरो आहे उहो उनखे केतिरो सिंध जी जेका सकाफ़त आहे उनखे उन सां मुहबत आहे ऐं उनखे खणी वञे। जेको आहे इन मथां चादर चढ़ियल आहे। हीअ बर्थ जेको बि आहे, जेकी बि यानी बलोचनि जो जेको बि असांजे मिसाल बलोच रहनि था, हे उन्हनि जे क़ौमनि जो पहाड़नि जो, क़ौम त बलोच आहिनि, पर उन्हनि जे पहाड़नि जो जेको बि पाड़ो आहे, बिजाराणी आहे, जतोई आहे, सज़ोई आहे, ऐं उन खां पोइ हे जेको बि बर्थ आहे उन जे पहाड़नि जो बर्थ आहे। हे जेकी बि चादर ठहियलु आहे, चादर हर पाड़े जी हे बर्थ भरियलु। इहो माना कंहिंजी आइडिया हुई त अहिड़ो चौरो माना ठाराइजे? इहो असांजो आफ्ताब साहिबु आहे, इंजीनियर आहे, उनखे हिन शइ जो वॾो शौक़ु आहे। जीअं ही पंहिंजे ज़मीन ते ठारायो आहे, ज़मीन जे आदम सां जेकी बि इनकम थींदी आहे उन मां पंहिंजो दिलि जो शौक़ु। ॿिया बि दोस्त ईंदा आहिनि असांजे तर में, लखीअ खां वठी मदईअ खां वठी नैंदरे खां वठी सखर खां बागड़ीअ खां जहाने खां इन इलाइक़े जा जेके बि दोस्त जंहिंजे बि ईंदा आहिनि त हीअ शइ सिंधी सकाफ़त घुमण ज़रूरु। मिसाल कोई बि माना ओपन आहे सभिनी जे हा, लाइ? न हे हिते कंहिंखे बि झलक कोन हूंदी आहे। केरु बि अचे हिते, जेको हिन जो चौकीदार आहे उहो हुनखे खोले ॾींदो आहे। फोटू कढनि भरिया अचनि वेहनि, उन्हनि जी ख़िदमत बि थींदी आहे। को मानी खाए त मानी बि खाराईंदा आहियूं, को चांहि पीए त चांहि बि पीआरींदा आहियूं, को फ्रूट खाए त हुनखे फ्रूट बि खाराईंदा आहियूं। इहे वरी शमस ॾींदो माना सभिनी ख़िदमत कंदो आहे। ऐं उन सां गॾु आफ्ताब साहिबु आहे इंजीनियर, उनजो चयल आहे असां। छो की हितां जा जेके माण्हू आहिनि उहे मां तव्हांखे अॻु में ॿुधायो त पोलाइट आहिनि, काइंड आहिनि, हम्बल आहिनि। उहे तव्हांजी रिस्पेक्ट कंदा, उहे तव्हांजी हॉस्पिटेलिटी कंदा। जेकॾहिं तव्हां रुक स्टेशन खे विज़िट करणु अचो था त उनजे थोरे ई पंध ते तव्हां जेकॾहिं पुछा खणी ईंदो, हिन ॻोठ जो नालो नई ॻोठ, नई ॻोठ नालो हिन ॻोठ जो आहे। तव्हां जीअं शमसदीन वॾेरे शमसदीन जो उतां उहा तव्हां पुछा कंदो। उनखां बाद में ही चौरो जॾहिं तव्हां पुछा कंदो तव्हां हिते चौरे खे विज़िट करे सघो था। तव्हां जेके छित ॾेखारे सघो, मुंहिंजो दोस्त शाज़िब रुई, त हीअ छित जेका आहे तव्हां ॾिसो कल्चर सां जेका हुनजी मुहबत आहे न उनखे डिस्प्ले करे वियो आहे। हे छत में जेको आहे, हे जेकी हिन छत में जेको हे पीलर लॻल आहे, उन मथां जेको लॻल आहे, इहो सिंधी सकाफ़त जेकी बैलगाॾी आहे उनजो व्हील आहे। अच्छा, ऐं उनजो जेको फीथो असां चवंदा आहियूं, ही फोकस कयो माना ही बैलगाॾी जो व्हील आहे। बैलगाॾीअ जो अलाह तोखे हीअ फीथो आहे। हे उन ते सॼी जेकी बि जड़ावत थियल आहे उहा उन ते बीठल आहे। इहे जेके लकड़ा बीठा आहिनि, पथरूं बीठियूं आहिनि, इहे पथरियूं असां खेरपुर मां घुरायूंसीं। हिते के मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां घुराए करे पोइ माना ठाहिरायो। हे रंगारो बि ॿाहिरों आयो, हिनखे चढ़ाई वारा बि ॿाहिरों आया, हिन मथां जेको कांव पियल आहे इहो बि ॿाहिरों आयो, ऐं उनखे चढ़ाई करण वारा बि ॿाहिरों माण्हू आहे। हिन इलाइक़े जो माण्हुनि खे इहा ख़बर कोन्हे त चवणो छा ठहंदो आहे। पहिरियों त असां ठाहियूं था त हर कोई ईअं पियो चए यार खूह ठाहियो अथव, पर जंहिंमहिल हाणे ठही वियो आहे सभिनी खे हाणे इलाइक़े जा शादीअ ते को ईंदो आहे, को मिसाल ॻाल्हि इहे छोकिरा ईंदा आहिनि, उहे माण्हू बिल्कुलु हिते विज़िट करणु ईंदा आहिनि। ऐं असां उन्हनि खे कंहिंखे बि झलक न हूंदी आहे। ऐं पंहिंजो
तो क्या थी जो चोरो आहे माना इहो ओपन आहे सभई जेकॾहिं तव्हां रुक स्टेशन घुमणु अचो था ऐं तव्हां चोरो न घुमियो माना सम्झो त तव्हां कुझु घुमियो ई कोन लिहाज़ा जेके बि मतिलबु रुक स्टेशन ते घुमणु अचो था हिन नई ॻोठ में ज़रूरु अचो ऐं हेॾा तव्हां ॾिसी सघो था त हीअ कल्चरल माना कल्चर सां मुहबत जो हिकिड़ो इज़हार आहे जेको तव्हांजे इंजीनियर आफ्ताब जेको आहे उन कयो आहे ऐं बडेर शम्स जेको आहे कयो आहे हाणे असां रुक स्टेशन खे विज़िट कयोसीं उन खां अलावा नई ॻोठ खे बि विज़िट कयोसीं चोरो बि घुमियोसीं जिते कल्चरल जेका आहे साइट हुई जेका असां तव्हांखे ॾेखारीसीं हाणे असांजो व्लॉग थिए थो कंप्लीट वञूं था असां पंहिंजे घर लिहाज़ा जेकॾहिं तव्हांखे असांजो व्लॉग जेको आहे पसंदि आयो आहे त तव्हां असांखे सब्सक्राइब कयो इहा ई असांजे लाइ वॾी में वॾी सपोर्ट आहे शेयर कयो त जीअं असां ॿिया ॿिया क़िस्म जा जेके व्लॉग्स आहिनि उहे ठाहे सघूं ऐं तव्हांखे बेस्ट खां बेस्ट जेका आहे क्रिएटिविटी जेका आहे उहा प्रोडक्ट जी ज़रूरत में रही सघूं थैंक यू सो मच